जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं दादू मखदूम लाल भरिसां ॻोठ बचल जमाली में, जिते राति देर सां बी सेक्शन थाणे जी हद में जेको हिकु नौजवान हो, सोशल वर्कर ऐं ज़मींदार नादिर ख़ान जमाली, जंहिंखे पुलिस मुबैना मुक़ाबले में मारे छॾियो आहे। उनजो जेका लाश राति देर सां संदसि वारसनि हवाले कयो वियो हो। लाश जी जेका तफ़दीन हुई उन नौजवान जी अॼु 11 वॻे कई वई आहे। उनखां पोइ उनजो तॾो जेको आहे उनजे ॻोठ बचल ख़ान जमाली में विछायो वियो आहे, जिते संदसि वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। हिन महिल असां उते ताज़ियत ते पहुता आहियूं, उते उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हिते उनजो नंढिड़ो आहे 6 सालनि जो सलेमान, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते वकील बिरादरी जा दोस्त बि पहुतल आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हे जेको पुलिस मुक़ाबिलो थियो आहे उन बाबति हुननि जा कहिड़ा वीचार आहिनि। हीउ जेको पुलिस जो मुक़ाबिलो थियो आहे जंहिंमें हिकु नौजवान तव्हांजो वेझो अज़ीज़ उहो शहीद कयो वियो आहे, इन पुलिस जे मुक़ाबले खे तव्हां कीअं था ॾिसो ऐं तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? ही बिल्कुलु जेको आहे हिकिड़ो कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारियो वियो आहे। नादिर ख़ान जमाली मुंहिंजो कज़न आहे ऐं नादिर ख़ान जमाली पंहिंजे इलाइक़े जो हिकिड़ो मोतबर शख़्सियत हुई ऐं मोतबर शख़्सियत जेको फ़ैसिलनि जो अमीन हुयो रईस हबीबुल्लाह ख़ान जमाली, उन जो फ़र्ज़ंद हुयो, उन जो पगदार पुटु हुयो, पंहिंजे इलाइक़े मां फ़ैसिला कंदड़ हुयो, पंहिंजो ज़मींदार ऐं पंहिंजो हिकिड़ो सुठो भलो ट्रांसपोर्टर बि हुयो। त उन खे हिकिड़ो जेको आहे कंहिं जे चवण ते या असां चवंदासीं त जुडिशल इंक्वायरी कराई वञे त हीअ कंहिं जे चवण ते जेको आहे एॾो क़दम खयो वियो आहे जो हिकु नौजवान खे ऐं हिकिड़ो बहादुर नौजवान खे जेको आहे शहीद कयो वियो आहे। बेवाजिबी जेको आहे बेगुनाह जेको आहे उनखे पकड़े ऐं उनखे जेको आहे राति जे पहर में उनखे शहीद कयो वियो आहे। उहो नालो छा आहे? सलमान। तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? नादिर हुसैन जमाली। काई क्लास में पढ़ंदा आहियो? 4th क्लास में। 4th क्लास में। ही तव्हांजे वालिद साहब सां कहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे? हुनखे कीअं जेको आहे क़त्ल कयो वियो आहे? हा, असांजो माना वालिद न हुयो, माना पंहिंजे दोस्त ॾे वियो हो, उतां अचे पियो माना हुनखे किडनैप करे पोइ माना अलाए किथे खणी उते माना हुनखे गोलियूं मारी वियूं आहिनि ऐं पोइ अलाए किथे फिटी कयो विया आहिनि, हिनखे फिटी कयो अथनि। पोइ माना इहो असांजा माइट वाइट आया आहिनि, हिनखे ॾिठो अथनि पर माना हे पहिरें ई माना गुज़ारे वियो, पोइ अस्पताल खणी वियसि पर माना गुज़ारियल हो। असांजे वालिद खे माना इंसाफ़ खपे ऐं उहो बेगुनाह हो, माना उनखे इंसाफ़ खपे, माना उन ते कूड़ा चार्जिस कया विया आहिनि, उनखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ असांखे खपे। हाणे मां पहिरीं त सभ खां पहिरीं मज़म्मत थो करियां ऐं मां जॉइंट सेक्रेटरी हाई कोर्ट बार एसोसिएशन इन जी मज़म्मत थो करियां ऐं हाई कोर्ट जे तरफ़ां बि मां चवां थो त पंहिंजे मां प्रेसिडेंट आहे असांजो अतर अब्बास सोलंकी साहब, उन सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उनखे बि मां चवां थो त इन जे ख़िलाफ़ु असांजो रेज़ोल्यूशन ईंदो ऐं कंडेमनेशन ईंदी त हीअ ग़लति अमल आहे। ऐं अहिड़ा जुड़तू जेके फ़ैसिला आहिनि उहे सोसाइटी लाइ ॾाढा नुक़सानकार आहिनि, छो जो इन सां इहो मैसेज थो वञे त कोई बि माण्हू सेफ कोन्हे को। ऐं नादिर हिकिड़ो सोशल माण्हू हो, उहो सिंधी क़ौम जे लाइ पाण पतोड़ींदड़ माण्हू हो, उनखे ईअं खणी ऐं मारे छॾणु इहा इंतिहाई ॾुख वारी सिचुएशन आहे। ऐं मां पाण हिते इन जे करे ई आयो आहियां त असांजा जेके सोशल माण्हू आहिनि, जेके क़ौम लाइ जीअनि था, जेके क़ौम जा हॾ ॾोखी आहिनि, उन्हनि खे कंहिं न कंहिं बहाने सां खणी ऐं अहिड़ा जुड़तू मुक़ाबिला ॾेखारे ऐं मारियो थो वञे। तंहिंजे करे फिलफोर इन SP ऐं बाक़ी जेके मुलवस आहिनि उन्हनि ते FIR थियणु खपे। असांजे दादू ज़िले में जेको SSP साहब आहे उन त कानून जा बखिया उॾाड़िया आहिनि। नौजवान जेको आहे सो गिरफ़्तार करे उन्हनि जा जाली मुक़ाबिला ॾेखारे ऐं उन्हनि खे मारियो थो वञे। असां अहिड़नि मुक़ाबलनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं उनखां अलावा असां फिलफोर हिते हिननि जे रिश्तेदारनि वटि अज़ीज़नि वटि बि आया आहियूं ताज़ियत करणु ऐं उन्हनि खे एडवाइस बि कंदासीं। असां उन्हनि खे पंहिंजी लीगल एड बि ॾींदासीं त जीअं SSP साहब ऐं उनजी जेका टीम आहे, जेका इहे जुड़तू मुक़ाबिला करे थी, जेका कानून जा बखिया उॾारे थी, उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी क़दम खणी सघूं। जी नाज़रीन, अवां हितां दादू जे सियासी समाजी ऐं हिन ताज़ियत वारे हंधि जेका वकील बिरादरी पहुतल हुई उन्हनि जे वीचार ॿुधा। उन सां गॾोगॾु जेको नौजवान मारिजी वियो उनजो नंढिड़ो हुयो जेको सो 6 सालनि जो, उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कईसीं, उनजे वारसनि सां बि ॻाल्हि कईसीं। उन्हनि जो इहो चवणु हो त हीउ जेको नौजवान राति पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे, इहो हिकु सोशल एक्टिविट इंसानु हुयो ऐं हू ग़रीब हमदर्द माण्हू हुयो, जेको ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जी मदद कंदो हुयो। हिननि जो चवणु हो त पुलिस जेको आहे सो जेका ॾींहों ॾींहुं जेका कूड़ा मुक़ाबिला करे पई उन जो शिकार आहे असांजो अॼु नौजवान बि उन मुक़ाबले जो शिकार थी वियो आहे। कैमरामैन कुर्बान खोसो सां गॾु अशफाक अहमद मलिक, मेरा TV दादू।